उतारे इज़त सां पंहिंजो ॾींहुं पूरो पियो करे वञे। माण्हू गुज़ारे वेंदो आहे, उन लाइ बि इहो चवंदा आहियूं दादा हिकिड़ो यादि कयो, अहिड़ो हो या अहिड़ो यादि ॾाढो सुठो हो। असां वटि मुलाज़िमत वारा जेको माण्हू आहे उहो इज़त सां जेकॾहिं वञे थो, उन लाइ बि असां इहा ॻाल्हि करायूं। बाक़ी तव्हां तवका कंदा था उन वॾी एजुकेशनल या शाइराना या अदबी तक़रीर कंदुसि, उहो गर्मी सभु विसारे छॾियो आहे। अलाह सां करे तव्हां सभु ॾिसो जो साईं अमीर बख़्श खे पाण अकेलो कोन कंदासीं, न को उमेद आहे हू असांखे अकेलो कंदो या तालीम खे छॾींदो। इन सफ़र खे जारी रखण लाइ साईं खे गुज़ारिश आहे, साईं जो तावन असां सां गॾु रहंदो। ऐं हींअर ॿारनि खे स्कूल में आणण जी मुहिम हले पई। हाणे हितां साईं वांदो थी वेंदो, उमेद आहे कुझु न कुझु ॿार इहे असांखे गॾु करे ॾींदो। हर स्कूल में 5-8 ॿार इहे करे था छॾनि। हाणे इहो कंदासीं इंडिविजुअल एफर्ट्स असांजा एजुकेशन जा पर्सनल हुजनि या समाज मां असां वटि माण्हू हुजनि सिविल सोसाइटी मां, जेकॾहिं उहे असांखे इन मुहिम में कमु ॾियनि था, असां उन्हनि जी लिस्ट ठाहींदासीं ऐं आख़िर में जेको पाण प्रोग्राम कंदासीं इन हवाले सां डिस्ट्रिक्ट लेवल ते असां उनजी मनता जे हवाले सां उन्हनि खे अवॉर्ड वग़ैरह ॾींदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे।